अहम ख़बर है असां शेयर कयूं पिया सखर में शहीद थियल एएसआई गुलहसन टगर जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में डीआईजी सखर तारिक अब्बास कुरैशी, एसएसपी सखर सघार मलक ऐं सियासी समाजी शख्सियतुनि शिरकत कई। गुज़िरियल ॾींहुं फ़ौरन जी फायरिंग में एएसआई गुलहसन टगर शहीद थियो हो। तफ़सील मालूम कंदासीं सखर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद चन्ना खां। शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सखर में गुज़िरियल ॾींहुं शहीद थियल एएसआई गुलहसन टगर जी हेडक्वार्टर सखर में पुलिस हेडक्वार्टर में जनाज़े नमाज़ अदा कई वही है। गुज़िरियल ॾींहुं वर्कशॉप रोड वटि जे दौरान ॾुआरनि जो पीछो कंदड़ एएसआई गुलहसन टगर शहीद थी वियो हो। ॾुआरनि जे हथां लाजमोर जो इंचार्ज थियो। अॼु हुनजी जनाज़े नमाज़ हेडक्वार्टर सखर में अदा कई वई आहे। जनाज़े नमाज़ में डीआईजी तारिक अब्बास कुरैशी, एसएसपी सखर सिंगार मलक ऐं वॾे तादाद में पुलिस ज़िले जी ऐं हुन सां गॾोगॾु सियासी समाजी ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि जेको आहे उहो जनाज़े नमाज़ में शिरकत कई आहे। पुलिस जो एज़ाज़ बि ॾिनो वियो आहे, जॾहिं त शहीद एएसआई गुलहसन टगर जी जेका आहे उहा अबाणे ॻोठ घुटकीअ में तदफ़ीन कई। ठीकु आहे, मेहरबानी शाहिद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।